वज़ीर आज़म के मली जे पार्टी जे माना अवां जो इतिहादी पार्टी उनके टिकट होल्डर अब्दुल हकीम जो तारीख़ शिकस्त दी जो मीडिया में हली ॾिठो वियो तो पूरे मुल्क में 6 सीटुनि तां इमरान खान कामयाब थिए अचे थो, पर मलीर में वो वॾी तारीख़ी शिकस्त सां किरी थो वञे। तव्हांजो मूंखे छा ॾिनो आहे हिन मौक़े छा चवां? सब खां पहिरें त मोहतरम जनाब अब्दुल हकीम साहब के दिल की गहराइयन से मुबारकबाद पेश तो कयां। ऐं सम्झां तो त या जेका कामयाबी है या हिकिड़ी तारीख़ी कामयाबी है। ऐं हाणे पूरे ज़िला मलीर में जो है पीपल्स पार्टी बिला शिरकत गैर इक़्तिदार में है। मलीर जा मारवाड़ा, मलीर जा जहांगीरा, मलीर जा कदीमी मानू सूरन में आहिनि, तकलीफ़न में आहिनि, परेशानियन में आहिनि। हाणे जॾहिं त पूरे डिस्ट्रिक्ट मलीर में मुकम्मल इक़्तिदार पाकिस्तान पीपल्स पार्टी वट है, तो समझा तो इतने मलीर जा जेके जीनियन मसला आहिनि उन्हनि के हल करण में हाणे ये सब गॾु थींदा, अगबरो थींदा, उन्हनि मसलनि के हल कंदा। मलीर में इन वक्त सभिनी खां ज़्यादा जो मसलो है वह जेको है मलीर जी ज़मीननि जो मसलो है। मलीर जी ज़मीननि ते बिल्डर माफिया जो यलगार जारी है। ऐं उन सां गॾोगॾु हिते टोटली जेका रेवेन्यू खाते जी बदमाशियन जी करे हिते तकरीबन डिस्ट्रिक्ट मलीर में 25,000 खाता बिला कंहिं सबब जे ब्लॉक थियल आहिनि। ऐं सम्झां तो त अब्दुल हकीम बलोच साहब ऐं जेके ॿिया दोस्त हिते मलीर में इक़्तिदार में आहिनि उहे इन जेका बिल्डर माफिया जी यलगार जी ख़ात्मे ऐं रेवेन्यू जेका रिकॉर्ड है जेके नाजायज़ तरीक़े से ब्लॉक कयो है, जेको हिकिड़ो जीनियन मसलो है, हिते जे हर मानू जो मसलो है, हर ज़मींदार जो मसलो है, उन मसले के हल करण में पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदा। महिरबानी। ॾिसो मुल्क में जेका महंगाई है वह तो यकीनन है, लेकिन इन जी पुठियां हिकिड़े वॾी तारीख़ है। हिकिड़ो उन लाइ हिन मुख़्तसर इंटरव्यू में तव्हांखे आउं जवाब ॾेई कोन सघंदुसि उन डिटेल में वञण खां। लेकिन यह मसलो जेको आहे ग्लोबली भी है महंगाई जो, ऐं पाकिस्तान में भी है। असांजी इकोनॉमी ते तमामु नेगेटिव असरात आहिनि। उन ते कॾहिं कंहिं इंटरव्यू में तफ़सील सां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि।